रहीम अॼु असां पेटेलफ तालका रोड़ी जी पार्टी ऐं असांजे तालके रोड़ीअ जे पेटेलफ या तंज़ीम सां सरगर्म लाॻापियल स्टेक होल्डर दोस्तनि जी मीटिंग तालका एजुकेशन ऑफिसर प्राइमरीअ में घुराई हुई, जंहिंमें असांजी हिकु ई एजेंडा हुई त जेके असांजा उस्ताद तालके सालियापट ॾांहुं रोड़ीअ खां बदिली कया विया आहिनि ऐं तालके रोड़ीअ में जेके 100-150 किलोमीटर ते ट्रांसफ़र कया विया आहिनि उन्हनि जे वापसीअ जे लाइ, छो त मां एज़ अ प्रेसिडेंट पेटेलफ तालका रोड़ी मूंखे तमामु केतिरनि ई उस्तादनि जूं दरख़्वास्तूं मसूल थियूं आहिनि। उन्हनि उस्तादनि वीचारनि ऐं ॾुख मां मूंखे इहो दरख़्वास्त लिखी आहे त साईं असां 150 किलोमीटर 200 किलोमीटर ते पंहिंजी ड्यूटी अफोर्ड नथा करे सघूं, नथा वञी सघूं, न त हाणे मायूस इन में आहे त असां जेको आहे सो पंहिंजी नौकिरी छॾियूं या असांजी कोशिशि कयूं त असांजी वापसी थिए। सो इन जे लाइ असां अॼु इहो फ़ैसिलो कयो आहे त इंशा अल्लाह ताला पेटेलफ जे प्लेटफॉर्म तां सुभाणे असांजी कमेटी ठही आहे जेका इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि सां बि मुलाक़ात कंदी, सर्विस ट्रिब्यूनल में बि वेंदी ऐं असांजी उहा ई कमेटी केस ठाहे सेक्रेटरी सिता ताईं बि अप्रोच कंदी, ओसी ताईं केस खणी वेंदी त असां इन्हनि उस्तादनि जी जीअं ट्रांसफ़र या उन्हनि जी वापसी यकीनी बणाए सघूं, न त हीउ असांजो सरमायो मुस्तक़बिल जो सरमायो आहिनि जेके तकलीफ़ में आहिनि। किथे ईअं न थिए त इहे उस्ताद वीचारा हिन असांजे इन डिपार्टमेंट मां मायूस थी रिज़ाइन करे वञनि, पर इंशा अल्लाह ताला मां उन्हनि सां इहो प्रॉमिस कयां थो त उन्हनि खे इन मायूसीअ मां वापसि वठी अचिबो ऐं इहे ट्रांसफ़र वापसि कराइबियूं। जेकॾहिं इहो असांजे इन्हनि कोशिशुनि सां बि मसइलो हल न थियो त असां मजबूर थी पंहिंजे जेको आहे सो एतिजाज जो रस्तो बि अख़्तियार कंदासीं ऐं तेसीं ताईं असांजो एतिजाज बि हलंदो जेसीं ताईं असांजा हितां जा तालके जो ऑफिसर या DO साहब या डायरेक्टर साहब इन मसइले में दिलचस्पी वठी असांजे उस्तादनि जी वापसी यकीनी नथा बणाइनि। उस्ताद मोहम्मद ज़करिया बुरड़ो, सदर पेटेलफ तालका रोड़ी।